चाचा इधर न मुझे पेट में पहले 4 गैरत जा गिरा आहिनि। चाचे बचल जड़े गैरती मुड़स सां गॾु रहियो आहियां। शहज़ादी भेण जे मथे ते हथ रखण खां सवाइ मूं वटि ॿियो को बि रस्तो न हो। मां तोखे पंहिंजे पीउ बराबरि थो सम्झां। कबूल पुट, तूं नाले वारो नौजवान मला आहीं। शहज़ादी त छा, पर ॻोठ जी हर न्याणी इहो ई चाहींदी त असांखे गैरती ऐं नाले वारो मल वारो मिले। हूअं त हर न्याणी खे इहो अलाह साईं हक़ ॾिनो आहे, पर शहज़ादी खे घर भातियुनि सां सलाह न करण जी सज़ा मिली आहे। बाबा, मां इहा पाण लाइ सज़ा नथी सम्झां। ऐं कहिड़ी ख़बर रब साईं जी हिन में का ॿी रज़ा हुजे। चाचा साईं आहे त सभु कुझु अलाह साईं जे इख़्तियार में, पर चाचा मूंखे हिते सॾे छो आहे? अदा, तोखे मूं सॾायो आहे। ही सभु माण्हू चाचे बचल ख़ान जी इज़त कंदा आहिनि। ऐं कबूल, तुंहिंजे मथां त चाचे बचल ख़ान जा एहसान आहिनि। ऐं तूं कीअं पंहिंजे पगदार जो भरम भोरे छॾियो? चाचा ई त न खुली ॻाल्हायो, मां छा कयो आहे? पुत्र, 7 पीढ़ियुनि में कंहिं बि पगदार खे कंहिं माण्हू उथी न हली। तूं पहिरियों माण्हू आहीं। तूं चाचे बचल ख़ान खे मलिक खां कुतो जवाब छो ॾिनो? मुंहिंजे करे न? हाँ, इहो ई सच आहे न? हा भेण, नफ़रत थी वई आहे मूंखे मल रांदि जे नाले खां बि। छो? इन्हीअ मल जे करे। भेण, मूं तोखे अलाए केतिरो बुरो ऐं भलो चयो। शर्म थो अचे भेण, मां तोखे बेशरम सम्झो। अॼु मां तोखां चाचे ईदन जे साम्हूं हथ ॿधी माफ़ी थो घुरां भेण। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।